नाज़रीन आणी वाक़िया अपडेट ॾियो पिया सिजावल मां इम्तियाज़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ त मरहूम अलहाज सैयद हाजी कादिर ॾिनू शाह शिराज़ी ऐं मरहूम अलहाज सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी जी 10 डिसंबर 2022 ते 2 सालियानी वर्सी जे तैयारियुनि जे सिलसिले में अॼु सैदपुर में पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान सैयद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी पीपी एमपीए सैयद शाह हुसैन शाह शिराज़ी पीपी अॻवान सैयद नसीर शाह शिराज़ी हाजी पाशा शाह शिराज़ी जी अॻवानी में गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में शरीक मुख़्तलिफ़ बिरादरीन जे राज्यनि जे चङनि मुड़सनि ऐं मुअज़्ज़ज़ शहरनि ऐं सियासी समाजी शख़्सियतनि खे सैयद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी ऐं सैयद शाह हुसैन शाह शिराज़ी दावत ॾींदे चयो त 10 डिसंबर 2022 छंछर जे ॾींहुं शिराज़ी हाउस ठठो ते मरहूम अलहाज सैयद हाजी कादिर ॾिनू शाह शिराज़ी ऐं अलहाज सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी जी सालियानी वर्सी में भरपूर शिरकत करे मरहूम लाइ साल सवाब लाइ दुआ घुरी वेंदी, जंहिंमें वधि खां वधि शिरकत कजो। जॾहिं त उन मौक़े ते मुख़्तलिफ़ बिरादरीन जा ॿिया मुअज़्ज़ज़ अॻवान पिणु मौजूदु हुआ।